अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वलक़द कर्रमना बनी आदम क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल-ख़ल्क़ु अयालुल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। मुझा मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरो दोस्तों बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे इंसानियत जो एहतराम करणु, एहतराम इंसानियत। अल्लाह तबारक व तआला जेका भी मखलूक पैदा फरमाई आहे उन सभिनी मखलूक़ात जे अंदरि वॾे में वॾो मक़ाम ऐं मर्तबो जेकॾहिं कंहिं मखलूक जो रखियो आहे तो वो हज़रत इंसान आहे। फ़रिश्तनि जो एॾो वॾो मक़ाम न आहे, जिन्ननि जो एॾो वॾो मक़ाम न आहे, जानवरनि जो एॾो वॾो मक़ाम न आहे, पखी ऐं पखण जो एॾो वॾो मक़ाम न आहे जेॾो मक़ाम अल्लाह तबारक व तआला इंसान खे ॾिनो आहे। बल्कि अल्लाह तबारक व तआला पंहिंजी महबूब शख्सियात जेके आहिनि यानी पैगम्बर उहे भी अल्लाह तबारक व तआला इंसान करे मोकिलिया, छो करे अल्लाह तबारक व तआला खे इंसानियत सां मोहब्बत आहे, इन करे पंहिंजी महबूब शख्सियात भी इंसान ही करे मोकिलियूं। इरशाद बारी ताला कलाम मुक़द्दस जे अंदरि वलक़द कर्रमना बनी आदम, अलबत्ता तहक़ीक़ असां इज़्ज़त ॾिनीसूं औलाद आदम खे। अल्लाह तबारक व तआला न जिन्ननि जे बारे में फ़रमायो, न फ़रिश्तनि जे बारे में फ़रमायो, न के ॿी मखलूक जे बारे में फ़रमायो त असां उनखे इज़्ज़त ॾिनीसूं। सिर्फ़ु इंसान जे बारे में अल्लाह साईं फ़रमायो त असां उनजो इकराम कयो आहे, उनजी इज़्ज़त कई आहे, उनखे मक़ाम ऐं मर्तबो ॾिनो आहे। वजह छा आहे? जो इंसान अशरफुल मखलूक़ात आहे। कुछ ख़ुसूसियात अल्लाह तबारक व तआला जेके इंसान खे ॾिनियूं न, नंबर 1 ख़लक़हु बियदैहि, अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रहमत जे हथनि सां इंसान खे ठाहियो। इहो इक़रार अल्लाह साईं कलाम मुक़द्दस में फ़रमायो सिर्फ़ु इंसान जे लाइ। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं फ़रमायो मूं पंहिंजी रहमत जे हथनि सां ठाहियो उनखे। ॿी कंहिं मखलूक जे बारे में ईअं न फ़रमायो त मूं उनखे ठाहियो पंहिंजे हथनि सां, सवाइ इंसान जे बारे में। नंबर 2 असूरतुल हसन, इंसान खे सुहिणो चेहरो अल्लाह साईं अता फ़रमायो आहे। जेतिरो हसीन ऐं जमील इंसान आहे का बि मखलूक एॾी हसीन कोन्हे। अल्लाह साईं पाण तारीफ़ तो करे, अल्लाह साईं फ़रमाए लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, अलबत्ता तहक़ीक़ असां इंसान खे सोनी सूरत में पैदा फ़रमायो आहे। जंहिंजी तारीफ़ अल्लाह साईं पाण करे त मूं हिनखे सुहिणो करे पैदा कयो आहे, त उनखां वधीक हुस्न छा थो थी सघे। त ॿियो इनाम, ॿियो इकराम, ॿियो एज़ाज़ अल्लाह तबारक व तआला इंसान खे इहो ॾिनो जो हुनखे सुहिणो करे पैदा फ़रमायो। नंबर 3 मनहहुल अक़ल, अल्लाह तबारक व तआला इंसान खे अक़ल सां नवाज़ियो, अक़ल बि कामिल अता फ़रमाई। अहिड़ी अक़ल कंहिं बि मखलूक खे अल्लाह साईं कोन ॾिनी आहे जेका अक़ल अल्लाह साईं इंसान खे ॾिनी आहे। अगरचे फ़रिश्तनि खे बि अल्लाह साईं अक़ल अता फ़रमायो, अगरचे जिन्ननि खे बि अल्लाह साईं अक़ल अता फ़रमायो आहे, ऐं न कंहिं ज़िमरे में जानवरनि खे बि अक़ल अता थियल आहे, पर जेका कामिल ऐं अकमल अक़ल इंसान खे जेका अता कई वई आहे कंहिंखे बि कोन कई वई आहे। चौथों एज़ाज़ मनहहुन नुतक, अल्लाह तबारक व तआला
फ़साहत ऐं बलागत जेका इंसान खे ॾिनी आहे इहा कंहिंखे बि कोन ॾिनी आहे। कलाम जे मथां क़ादिर आहे, ॻाल्हाइण में होशियारु आहे, इहा सलाहियत अलाह साईं कंहिंखे बि कोन ॾिनी आहे। अगरचे तमामु मख़लूक ॻाल्हाए थी पंहिंजी ॿोली, पर इज़हार माफ़ी ज़मीर जेको इंसान करे थो पियो केरु बि कोन थो करे सघे। अल्लाह साईं फ़साहत और बलागत जो मादो इंसान खे अता फ़रमायो आहे। नंबर 5, अकरमहु बिन निअम, अल्लाह साईं इंसान खे इकराम कयो, एज़ाज़ ॾिनई नेमतुनि जे ज़रिए सां। 100 न, 200 न, 500 न, 800 न, 1000 न, लखनि जी तादाद में अल्लाह साईं नेमतूं ॾिनियूं न। अल्लाह साईं कलाम मुक़द्दस में फ़रमायो, व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, हज़रत इंसान जेकॾहिं मुंहिंजी नेमतुनि खे तूं ॻणंदे न, थकिजी पवंदे, ॻणी कोन सघंदे। एॾियूं नेमतूं असां जन्म ॻणण ते वेहंदासीं त 40-50 ताईं ॻणंदासीं। अदा असांखे घर ॾिनो, असांखे ज़ाल ॾिनई, ॿार बच्चा ॾिनई, भेण भाउ ॾिनई, माउ पीउ ॾिनई, ऐं वरी रोज़गार ॾिनई वग़ैरह वग़ैरह। 3 वक़्त इज़त सामानी मिले थी, बसि हिते वञी बीह रहंदासीं। पर जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला फ़रमायो नथा ॻणे सघूं, माना जुज़ खे ॻणूं ऐं शइ खे ॻणियूं ऐं हर्फ़ खे ॻणणु शुरू कयूं त थकिजी पवंदासीं, नेमतूं ॻणे कोन सघंदासीं। मिसाल जे तौर ते अल्लाह साईं अखि ॾिनी, इहा नेमत आहे, मुस्तक़िल हिकिड़ी नेमत आहे अखि। पर हिन अखि जे मथां अल्लाह साईं छपर चाढ़े ॾिनो, इहा ॿी नेमत आहे। थोरे ते ई वाइपर हले थो पियो, असांजे अखियुनि जे मथां जेके बि रेज़ किरनि था पिया, या पॉल्यूशन अचे थी पई, या मिटी अचे थी पई, उनखे साफ़ करे थो पियो। ख़ाली अखि ॾेई छॾे अल्लाह साईं फरमायो ॾिसो ऐं साफ़ पाण कयो, त कहिड़ो माण्हू परेशान थिया। ॿी नेमत अल्लाह जी अखि जे मथां छपर ॾेई छॾे। 3 नेमत अल्लाह साईं इन अखि जे अंदरि कारो दाइरो ठाहियो आहे। सॼी अखि अछी हुजे न त ख़ौफ़ थिए माण्हू खां, सॼो दोॾो जो दोॾो अछो हुजे न त माण्हू खां ख़ौफ़ थियणु महसूसु थींदो। पर अल्लाह साईं हुन में थोरी काराण रखी आहे त हुनजे अंदरि हुस्न अची वियो आहे। इहा 3 नेमत अखि जे अंदरि अल्लाह साईं रखी। त हाणे हिकिड़ी नेमत आहे, उनजे अंदरि ॿी नेमत, उनजे अंदरि 3 नेमत, वरी उन में अञा हुस्न ऐं ख़ूबसूरती पैदा करण जे लाइ अल्लाह साईं वरी मथां वार बि ॾेई छॾिया आहिनि। वार न आहिनि, अल्लाह रहम करे, जंहिंखे कैंसर थी वेंदो आहे, पोइ उनजो इलाजु थींदो आहे त उनजा वार खॼी वेंदा आहिनि, कहिड़ो वहशत थींदी आहे, दहशत महसूसु थींदी आहे उनखां। इहे अखियुनि जूं पिंबड़ियूं जेके आहिनि ख़ूबसूरती में इज़ाफ़ो कनि थियूं, 4थी नेमत आहे। हाणे इहा त मूं ॻणाई पंहिंजे ताक़त मुताबिक़। हाणे अल्लाह साईं जेकॾहिं ॻणाए त हिन अखि में हीअ बि नेमत, हीअ बि नेमत, त पोइ केॾियूं हूंदियूं। वरी जिस्म जा ॿिया आज़ा आहिनि, उहे मुस्तक़िल हिकु नेमत आहे, वरी उन नेमतुनि जे अंदरि नेमतुनि जो मींहुं आहे। अल्लाह साईं फरमायो इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, ॻणणु शुरू कंदो थकिजी पवंदो, पर ॻणे न सघंदो मुंहिंजी नेमतुनि खे। 6 इकराम एज़ाज़ अल्लाह साईं इंसान खे ॾिनो, वफ़ज़लहु अलल ख़ल्क़, तमामु मख़लूक़ात जे मथां फ़ज़ीलत ॾिनी अल्लाह साईं इंसान खे। अल्लाह के महबूब फ़रिश्ता एतिरा न आहिनि, अल्लाह के महबूब जिन न आहिनि, अल्लाह तबारक व तआला खे ॿिया जानवर एतिरा मख़लूक न आहिनि, ॿी मख़लूक एतिरी महबूब न आहे जेतिरो महबूब हज़रत इंसान आहे। फ़ज़ीलत जे करे 7 नेमत मनहुल यदैन, अल्लाह तबारक व तआला हथ ॾिना आहिनि इंसान खे, ॿियनि खे बि हथ ॾिना आहिनि, पर जेको कमु इंसान हथनि खां वठे थो पियो, ॿी मख़लूक कोन थी वठी सघे। ऐं 100% कमु वठे थो पियो इंसान। अठों इकराम हुब्बुल्लाहि लिल इंसान, अल्लाह तबारक व तआला इंसान सां मोहब्बत बि करे थो पियो। ऐं हिन जो ऐलान बि अल्लाह साईं फरमायो, मां मोहब्बत कयां थो पियो। युहिब्बुल मुतवक्किलीन,
युहिब्बुल मुतत्तहिरीन, युहिब्बुत तव्वाबीन, युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह से तवक्कल करण वारनि सां मोहब्बत करे थो, पाकीज़ा रहण वारनि सां मोहब्बत करे थो पियो, तौबा करण वारनि सां मोहब्बत करे थो पियो, नेकी करण वारनि सां मोहब्बत करे थो पियो। अल्लाह से कलाम मुक़द्दस में कुछ सिफ़ात जो ज़िक्र फरमायो त इन्हनि सिफ़ात जी शख़्सियत सां मां मोहब्बत कयां थो पियो। इहो अल्लाह तबारक व तआला ऐलान ॿी के मख़लूक जे बारे में नथो फरमाए, जेको ऐलान हिन उम्मत जे हिन इंसानियत जे बारे में फरमाए थो। नओं एज़ाज़ मइयतुल्लाह लिल इंसान। अल्लाह सां ई फरमाए थो इंसान मां तोसां गॾु आहियां। अल्लाह जी मइयत, अल्लाह जो साथ इंसान सां गॾु आहे। अल्लाह तबारक व तआला जो अञा छा कहिड़ो इकराम खपे। अल्लाह से कलाम मुक़द्दस में फरमाया वहुव मअकुम ऐनमा कुंतुम। इंसान जिथे तूं आहीं मां उते अल्लाह तोसां गॾु आहियां। मा यकून मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिउहुम वला खमसतिन इल्ला हुवा सादिसुहुम वला अदना मिन ज़ालिका वला अक्सर। जिथे तव्हां 3 आहियो चौथो मां अल्लाह आहियां, जिथे तव्हां 4 आहियो 5 मां अल्लाह आहियां, जिथे तव्हां 6 आहियो 7 मां अल्लाह आहियां। न का घटि न का वधि, मां अल्लाह तव्हां सां गॾु आहियां। मइयत इलाही इंसान सां गॾु आहे। अल्लाह जो साथ इंसान सां गॾु आहे। ॾहों एज़ाज़ अल्लाह सां इंसान खे ॾिनो आहे हिफ़्ज़ुल्लाह लिल इंसान। अल्लाह साईं मुहाफ़िज़ आहे इंसान जो। झंगनि जे जानवरनि खे झंग में महफ़ूज़ करे छॾियो अथई। उन्हनि खे इहो हुकुम न आहे त निकिरी अचो आबादियुनि में माण्हुनि खे चीरे फाड़े खाई छॾियो, बल्कि इंसान खे ॾिसंदा भॼी वेंदा, गुम थी। वहशी जानवरनि खे रोकण वारो केरु आहे? अल्लाह तबारक। नांग बलाऊं जेके वसनि थियूं पियूं पंहिंजी वसंतियुनि में, जेकॾहिं अल्लाह सां उन्हनि खे आर्डर ॾेई छॾे, उनखे न रोके त उहे आबादियुनि में अचनि, इंसान खे चीरे फाड़े खाई छॾनि। ऐं उन्हनि जो कमु ई इहो आहे। अल्लाह से हिफ़ाज़त में रखियो आहे इंसान खे। ते 10 इकराम 10 एज़ाज़ इंसान खे अल्लाह तबारक व तआला ॾिना आहिनि, उनखे अशरफुल मख़लूक़ात हुजण जे करे। हाणे अल्लाह साईं थो फरमाए त मूं तव्हांखे इज़त ॾिनी आहे इंसान, हाणे तव्हां बि हिक ॿिए जी इज़त कयो। हिकिड़ो अल्लाह साईं उसूल ॾिनो। अल्लाह साईं फरमाए वला तुसइर ख़द्दक लिन्नास। फुकियल मुंहं सां इंसान सां न मिलो। चेहरे ते 12 पिया वॼनि, गुस्सो हुजे तारी ऐं ॿिए सां मिलणु मिलजे, न अल्लाह साईं फरमाए ईअं न कर। खंद पेशानी सां मिल, मुस्कुराए करे मिल। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने छा फरमायो? हिकिड़ो इंसान ॿिए इंसान सां मुस्कुराए करे मिले थो, अल्लाह साईं उनखे सदके करण जो सवाब अता फरमाए थो। उसूल अल्लाह साईं क़ुर में ॾिनो, वला तुसइर ख़द्दक लिन्नास। माण्हू सां मिल त चेहरो फूले करे न मिलाए मिल। चेहरो खंदा पेशानी हुजे, चेहरो खुलियल हुजे, मुस्कुराईंदे चेहरे सां मिलणु घुरिजे। अल्लाह खे पसंदि न आहे हिकिड़ो माण्हू मुंहुं सुॼाए करे धुन सुॼाए करे ॿिए सां थो मिले, अल्लाह खे पसंदि न आहे। ऐं हिते अल्लाह से फरमाए लिन्नास, माण्हू सां मिल। ईअं न फरमाए त मुसलमान सां मिल त मुस्कुराए करे मिले, ॿियनि सां मिल त न, जंहिंसां बि मिली त मुस्कुराए करे मिले। लिन्नास जे अंदरि मुसलमान बि अची वियो, काफ़िर बि अची वियो, ईसाई बि अची वियो, यहूदी बि अची वियो, हिंदू बि अची वियो, कोली बागड़ी बि अची वियो, भील बि अची वियो, जंहिंसां बि मिल मुस्कुराए करे मिल। छो जो हू इंसान आहे। अल्लाह से फरमाए मां उसूल थो ॾियां तव्हांखे, जंहिंसां बि मिलो त मुस्कुराए करे मिलो। हिकिड़ो उसूल। ॿियो उसूल अल्लाह से इहो ॾिनो त क़ूलू लिन्नास हुस्ना। ॻाल्हि कयो त सुठी ॻाल्हि कयो। कूलू ॻाल्हायो लिन्नास माण्हुनि सां हुस्ना, सुहिणो सुठो ॻाल्हायो। ईअं न त नफ़रत अंगेज़ ॻाल्हायो, अहिड़ो ॻाल्हाए जो हुनखे अॻिले खे बाहि लॻी वञे। न न न, अल्लाह से फरमायो क़ूलू लिन्नास हुस्ना। ए इंसान मूं तोखे एज़ाज़ ऐं इकराम ॾिनो आहे, लिहाज़ा तव्हां बि हिक ॿिए जी इज़त कयो। नंबर 1 मिलो त मुस्कुराए मिलो। नंबर 2 हाणे ॻाल्हि करणु शुरू कयो त नफ़रत वारी ॻाल्हि न कयो, मुहबत वारी ॻाल्हि कयो, भलियूं भलियूं ॻाल्हियूं कयो, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कयो।
इते भी लफ़्ज़ आयो आहे लिन्नास, मुसलमान सां खाली न न न, मुसलमान हुजे, काफ़र हुजे, यहूदी हुजे, ईसाई हुजे, हिंदू हुजे, कोली बागड़ी भील हुजे, मेंघवाड़ हुजे, जंहिंसां बि मिलो उन सां ॻाल्हायो त सुठी ॻाल्हि कयो। कहिड़ी कहिड़ी महिल सोचींदो आहियां अलाह सां इहे ॿ अहिड़ियूं ॻाल्हियूं ॾिनियूं आहिनि इंसान खे, जेकॾहिं इन ते माण्हू अमल करे त नफ़रतूं ई ख़तमु थी वेंदियूं। मुस्कुराए करे मिलणु ऐं सुठी सुठी ॻाल्हि करणु, बसि जहिड़ा ई ख़तमु, जहिड़ा ई न थिए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ो उसूल ॾिनो, ये उसूल अल्लाह तबारक व तआला जा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿ उसूल। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तकुफ़ु शर्रक अनिन नास, हर इंसान जे अंदरि शर बि आहे, ख़ैर बि आहे। हर इंसान जॾहिं पंहिंजे अंदरि में झांकंदो न, ॾिसंदो न, त हुनखे कुझु चङाइयूं नज़र ईंदियूं, कुझु बुराइयूं नज़र ईंदियूं। इंसान ख़ैर ऐं शर जो मजमू आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो तकुफ़ु शर्रक अनिन नास, पंहिंजे शर खे पाण वटि महफ़ूज़ रख, माण्हुनि ॾे न खणी वञ। माना जेका तुंहिंजे अंदरि बुराई वारी सिफ़त आहे उनखे खणी करे ॿिए जी तरफ़ मुंतकिल न कर, उनखे पाण वटि दॿाए रख। अलाह साईं तोमें रखी आहे, उनखे पाण वटि दॿाए कंट्रोल करो न थिए। तकुफ़ु शर्रक, रोक पंहिंजे शर खे अनिन नास, माण्हुनि खां। हिते बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया अनिन नास, नास जो लफ़्ज़ आहे, ख़ाली मुसलमान खां न रोक शर खे, सभिनीनि खां रोक। केर बि हुजे, कहिड़े मज़हब सां, कहिड़ी बि लिसान सां, कहिड़ी बि ज़बान सां तालुक़ रखण वारो हुजे, कहिड़ी बि क़ौम सां तालुक़ रखण वारो हुजे, पंहिंजे शर खे हुन खां महफ़ूज़ रख। ॿियो उसूल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो अल ख़ल्क़ु अयालुल्लाह, मख़लूक़ अल्लाह जो घराणो आहे। अॻिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह खे महबूब उहो ई आहे जेको अल्लाह जी मख़लूक़ सां सुठो सलूक करे। उते बि अल ख़ल्क़ मख़लूक़ जो लफ़्ज़ ज़िक्र थियल आहे। ईअं न त मुसलमान सां भलाई करिणो आहे, मुसलमान अल्लाह जो घराणो आहे, न, इंसानियत अल्लाह तबारक व तआला जो घराणो आहे, मख़लूक़ अल्लाह जो घराणो आहे, लिहाज़ा हुन सां सुठो सलूक सां पेश अचणु घुरिजे। इन चइनि उसूलनि ते, ॿ अल्लाह उसूल ॾिना, ॿ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उसूल ॾिना, चइनि उसूलनि ते माण्हू अमल कंदो, पंहिंजे पाकिस्तान जे अंदरि नफ़रतूं ख़तमु थी वेंदियूं। बल्कि घर घर मां, ख़ानदान ख़ानदान मां, क़ौम क़ौम मां, क़बीलनि क़बीलनि मां नफ़रतूं ख़तमु थी वेंदियूं। मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो हिकिड़ो अल्लाह जो बानो क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे दरबार में हाज़िर थींदो। अल्लाह तबारक व तआला हुन खां हिसाब वठंदो। अल्लाह साईं फरमाईंदो मुंहिंजा बाना हिसाब ॾे, चवंदो अल्लाह मां हाज़िर आहियां। अल्लाह साईं फरमाईंदो मां बुख ते हुउसि, मां बीमार पियो हुउसि, तूं मुंहिंजी बीमारी पुरस्ती करणु कोन आहे। चवंदो अल्लाह तूं बीमारी खां पाक आहीं, तूं बीमार कीअं थी? अल्लाह तबारक व तआला फरमायो तुंहिंजे पाड़े में फलाणो बीमार हो, तुंहिंजे ख़ानदान में फलाणो बीमार हो, तुंहिंजो भाउ फलाणो बीमार हो, तूं हुन खां पुछणु कोन वञे, तूं हुनखे पुछणु वञी आहे ॼण मां अल्लाह खां पुछण जे करे आयो आहियां। अल्लाह इज़त थो सेखारे कि इंसान ॿिए जी इंसान जी इज़त करे, तंहिं करे हुनजे बीमार थिए त हुनखे बीमार पुरसी कजे। अॻिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त अल्लाह तबारक व तआला फरमायो मां बुख ते हुउसि तो मूंखे खाधो कोन खारायो। बहानो चवंदो अल्लाह तबारक व तआला तूं खाधे खां पाक आहीं, तूं खाधे जी सोच खां बि पाक आहीं। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो तुंहिंजो माइटु फलाणो बुख ते हुयो, तुंहिंजो पाड़ेसिरी फलाणो बुख ते हुयो, तुंहिंजो भाउ हिकु माउ मां ॼणियल तुंहिंजो भाउ, तोखे पैसो हुयो, उहो ग़रीब हुयो, उहो बुख ते हो, तो हुनखे खाधे जो कोन पुछियो, तो हुन खां पुछी हा, हुन पाड़ेसिरी खां पुछी हा, हुन माइट खां पुछी हा, हुन भाउ खां पुछी हा, ॼण मां अल्लाह तबारक व तआला खां तो पुछी छॾियो। तूं उन्हनि खे खाराई हा, ॼण मां अल्लाह तबारक व तआला खे तो खाराई। अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो त बाना जॾहिं मां उञायल हुयुसि तो मूंखे पाणी कोन ॾिनो। बहानो चवंदो अल्लाह तबारक व तआला तूं त पाणी खां पाक आहीं, पाणी जी सोच खां बि पाक आहीं, पीअण खां पाक आहीं। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो त
तो तुझो फलाणो बानो पानी का महरूम हुयो, फलाणो गरीब दरवाजे ते आयो हो हिकिड़ो गिलास पानी जो प्यार, फलाणो माण्हू परेशान हुयो हुनजे घर में पानी न पियो जे तो वटि पानी मौजूद हो तो उनखे पानी कोन ॾिनो हो। अल्लाह तबारक व तआला फरमायो तो उनजी मदद करी या तो ॼण मां अल्लाह तबारक व तआला जी मदद करी। हदीस मुबारका में 3 शयुनि जो ज़िक्र आहे, बीमार पुरसी करण जो, खाधो खाराइण जो, पानी पीआरण जो। इन ॻाल्हि मां अंदाज़ो लॻाइणु घुरिजे त कंहिंखे खाधो खाराइण जो कहिड़ो वॾो